लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतिलबु। हिन सॼी दुनिया में कुझु बि इल्म वांगुरु मुक़सद नाहे। जेको योगा में मुकमिल हासिल करे चुको आहे हू उनखे वक़्त सां पाण में ॻोल्हनि था। ॿिए सवाल जो सही जवाब आहे सी। सिंधियुनि जो तिलक वैष्णव तिलक आहे। अॼु जी निशानी आहे घोड़ो। झूलेलाल साईं आहिया वज़ीर खे जॾहिं पहिरियों दफ़ा दर्शन ॾिनो हो तॾहिं अमरलाल घोड़े ते हुआ। पाणीअ ते घोड़ो ईअं पियो हले ॼण ज़मीन ते हलंदो हुजे। अहिड़ी तरह लाल साईं घणई दफ़ा घोड़े ते दर्शन ॾिना आहिनि। सवाल टियों, मुखी साहिब मिर्ख शाह खे चयो दरिया शाह असांजो छा आहे? ए साहिब, बी पीहू, सी प्रेमी, डी राखो ऐं रहबर। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। लाल झूलेलाल।